अली जोगी खे डॉक्टर अली जोगी खे ही गुंडागर्दी बंद करो, ही थंभण गर्दी बंद करो, ही दहशतगर्दी बंद करो। कराची में सिंधियन नेशनल कांग्रेस पारां सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मोहब आज़ाद, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सारंग जोयो, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार, कराची डिवीज़न जे चीफ ऑर्गेनाइज़र असद आज़ाद ऐं सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले कराची समेत हैदराबाद जे मुख़्तलिफ़ अॻुवाणनि कंदे सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले हैदराबाद जे चीफ ऑर्गेनाइज़र अली जोगी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ ऐं संदसि आज़ादी लाइ एहतिजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त अली जोगी खे खंबे गुम कये 24 कलाक गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं संदसि को बि पतो न पइजी सघियो आहे। कंहिं बि थाणे ते का बि FIR ज़ाहिर न कई वई आहे ऐं नई खेसि ज़ाहिर कयो वियो आहे। असां सम्झूं था त इहो रियासती इदारनि जो कुदो अमल न सिर्फ़ु इंसानी हक़नि जी संगीन लताड़ आहे, पर ख़ुदि हिन रियासत जे आइन जी लताड़ पिणु आहे। असां रियासती इदारनि खे चिता था ॾियूं त जेकॾहिं ईंदड़ 24 कलाकनि में अली जोगी खे आज़ादु न कयो वियो त सिंध गीर हड़ताल या नेशनल हाईवे बंदि कयो वेंदो। असां उनजी जेको आहे सो सख़्तु मुतबदल कयूं था ऐं मुतालबो बि इहो कयूं था त जल्दी आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असां अञा वधीक सख़्तु जेको आहे मुज़ाहिरा कंदासीं ऐं रोडनि ते अची ॿार बीहंदासीं। आख़िरकार असां सां एॾी वॾी वेदन छो थी थिए ऐं असांजे शऊर जंहिंमें शऊर आहे जेको शऊर था ॾियनि हिकिड़ो उनखे सभु गुम कयो थो वञे ऐं जेके किताब था खपाइनि, किताब खपाइण कहिड़ो ॾोह आहे, कहिड़ो जुर्म आहे, कहिड़े क़ानून में लिखियलु आहे त उहो जुर्म आहे। तव्हां दुनिया जे हर कहिड़ो इहो तरीक़ो आहे जो किथे बि न आहे लिखी सघे अहिड़े माण्हू किताब खपे जेको शऊर ॾिए, जेको आगाही ॾिए त बाबा तव्हां ग़ुलामी मां निकिरो, तव्हां हीअ ग़ुलामी में ग़ुलामी मां तव्हांखे निकिरणु खपे ऐं जेको आहे सो हाणे जदीद दौर आहे हिते आज़ादु रहणु खपे। उन हिसाब सां जेके किताब जेको आहे सो लॻाया विया स्टाइल उन खां उनखे खपे गुम कयो आहे। पाणी बदन कटियूं पाणी जित्या गॾु वटा ऑटो में वेही अची रात्रि हाणे सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मां मौक़ा से गुज़ारिश कंदुसि त हुते मुख़्तसिर मौक़े खे आहे जिनकी घटि ॾिसी नंढी आहे विच विच में पंजोड़ ॾिसी जॾहिं शींहं गॾु गोड़ छॾी आहे। दोस्तनि ॿुधायो ही तव्हांखे 24 कलाक थी चुका आहिनि जॾहिं त हिन मुल्क जी कॉन्स्टिट्यूशन इहो यकीन थो ॾिए त विदिन 24 आवर्स में हर गिरफ़्तार थियल माण्हू खे कोर्ट जे अॻियां पेश कयो वियो। इहो आइन पासदारी थो ॾिए हिन रियासत में रहंदड़ माण्हुनि खे, पर इहो आइन आवाम लाइ न आहे, पर इहो आइन हिन फतह थियल मज़लूम क़ौमनि लाइ न आहे। इहो आइन उन्हनि तबक़नि जे लाइ आहे जेके कॾहिं हुनखे कागज़ जो टुकड़ो सम्झी उछलाए छॾी, कॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां रदो बदल करे छॾी। हिन ॾाढ कमर जी हिन रियासत में कॾहिं कॾहिं शहरनि जे विच में ईअं महसूसु थींदो आहे को असां माण्हुनि जे विच में नथा रहूं, पर असांखे झंग घरनि में ख़ौफ़ न थींदो आहे, पर कॾहिं कॾहिं शहरनि जे विच में ख़ौफ़ थींदो आहे। उन फिज़ा में रही करे असां पोइ बि जीअण जो हंधि ॻोल्हियूं पिया, पोइ बि असां अपील करियूं पिया त असां इंसाफ़ करियो। असां हर भेरे ई असां उन खां इंसाफ़ घुरंदा आहियूं जेको कातिल आहे। जलाद खे इहो ई चवंदा आहियूं त तूं असांखे इंसाफ़, जेको मर्ज़ी जो मालिक आहे उहो मंशाल फिरोज खे छॾे ॾे, उहो कातिल खे छॾे ॾे, पर उहो किताब खणी हलंदड़ खे छॾण लाइ तयारु न आहे, उहो पढ़ियल लिखियल माण्हू खे छॾण लाइ तयारु न आहे, उहो जेको समाज में बुराई जी मुखालिफ़ करे उनखे छॾण लाइ तयारु न आहे। असां वरी उन कातिल रहंदनि खां
वरी बि चऊं था ख़ुदारा हिन न्याणी जे सदके असां सां इंसाफ़ कयो। उन जे करे असां चऊं था जेकॾहिं अली जोगी को क्राइम कयो आहे, को ॾोह कयो आहे, ॿी अदालतूं आहिनि, अदालतनि में पेश करियो। घटि में घटि ख़ुदारा तव्हां हिननि इदारनि खे न लॼायो जेके तव्हां पाण ठाहिया। ATC कोर्टूं ठाहियूं, एंटी टेररिज़म खां वेंदे FI कोर्टूं ठाहियूं, हाणे तव्हां ANF कोर्टूं ठाहियूं। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं कोर्टूं ठाहे तव्हां माण्हुनि खे फसाईंदा रहिया आहियो वॾेरनि जे चवण ते। पर तव्हां करप्ट हुकुमराननि खे कॾहिं न खयो जिन्हनि हिन पूरी धरती जी बजेटनि खे, पूरे हिन वसीलनि खे लुटे अयाशनि में उड़ाए छॾियो। पर तव्हां उन खे खणण लाइ हमेशह तयारु आहियो जेको इहो चए थो इहो ज़ुल्म आहे, इहो ग़रीबनि जो हक़ आहे, उन खे ईअं लुटो न। उन खे तव्हां खणो था, तव्हां उन खे खणो था जेको चए थो इन्हनि इदारनि में उहे फ़ैसिला न करियो जेके अवाम सां नाइंसाफ़ी जे बदल हुजनि, उहे फ़ैसिला न करियो जेके मज़लूमनि खे वधीक मज़लूम कनि। तव्हां उन खे खणो था जेको इंसाफ़ जी ॻाल्हि करे थो। तव्हां उन्हनि जजनि खे कॾहिं नथा खणो जेके पैसा वठी पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला था कनि। तव्हां उन्हनि खे बि नथा खणो जेके सरेआम क़तल कनि, सरेआम मंशा फ़रोशी कनि। असांजो नसुल मंशा जे वर चढ़ी वियो। असांजा नौजवान ख़ुदकशियूं पिया कनि ISP, उन खे पुलिस खणण लाइ तयारु न आहे। पर जेकॾहिं किताब छपाईंदो, किताब विकिणंदो, उहो खंभियो वेंदो, पोइ उन जी ख़बर न पवंदी त उहो किथे आहे। वरी बि असां अपील खणी हिन हैदराबाद प्रेस क्लब जे अॻियां इहो इल्तिजा था करियूं, ख़ुदारा महिरबानी करे बिल्फोर अली जोगी खे रिहा करियो। ॿी सूरत में असां पंहिंजी मर्कज़ी पार्टी जो इजलास रखियो आहे, उनखां पोइ इहो थी सघे थो असां वॾी तइदाद में दोस्तनि खे गॾु करे नेशनल हाईवे बि बंदि करियो। ऐं उन खां अलावा सुभाणे असां कोर्ट में पिटिशन बि कानून जो दर बि खड़काईंदासीं जंहिंमें इंसाफ़ जेतिरी उमेदु न आहे। वरी बि कोशिशि कंदासीं त असां इंसाफ़ थिए। सुभाणे पिटिशन बि असां फाइल कंदासीं। उनखां पोइ जेकॾहिं 24 कलाकनि जे अंदरि में असांजो मसइलो हल न थियो, असां नेशनल हाईवे बि बंदि करे सघूं था या इन खे वधाए करे पूरी सिंध में एहतजाजनि खे भरपूर वॾी तइदाद में करे सघूं था। हिननि जा इहे कोई ताली हुजनि या इन खे सभु जा सभु सेक्शन लॻाए छॾियो। भले ट्रेकूं ऐं हथियार खणी अचो, असां पुरअमन आहियूं, असां बग़ैर हथियार जा आहियूं, असां अमन था चाहियूं। हिन अमन जी धरती ते असांखे तव्हां भले कुतले छॾियो, असां पंहिंजी आज़ादी, पंहिंजे दोस्तनि जी आज़ादी, पंहिंजी धरती जी आज़ादी, पंहिंजनि माण्हुनि जी आज़ादी लाइ कॾहिं विदगार न थींदासीं। महिरबानी। कानारिया कुणकन जनी लोह लिंगन में, मोहब्बत जे मैदान में बया लाल लुछन, पाणे बधन पटियूं पाणे ई चिकिया कन, वटां बाढोड़न रही अचजे रातड़ी। सिंधु देश मुक़दरा साईं GM साहिब रहबरा। दोस्तो, अमां समूरनि साथियुनि खे ख़बर आहे त जेका हिन रियासत जे अंदरि लाक़ानूनियत आहे, बेदाग नगरी आहे, ॾाढ आहे ऐं ज़ुल्म जो जेको राज आहे, उहो हिन रियासत जे ठहण खां शुरू थियो आहे, अॼु ॾींहं ताईं जारी आहे। तारीख़ी मज़लूम क़ौमुनि खे कानूनियूं बणाए, ग़ुलाम बणाए, उन ते हुकुमरानी कई पई वञे, उन्हनि जे वसीलनि जी फुरलुट करे उन जे धरती ते कब्ज़ो कयो पियो वञे। ऐं जॾहिं सिंध जो बाशऊर माण्हू पंहिंजी तालीम जे लाइ, पंहिंजे वसीलनि जी मालिकी जे लाइ, पंहिंजी धरती जी ख़ुशहाली ऐं आज़ादी जे लाइ पुरअमन सियासी जदोजहद करे थो, या हू शऊर जी लाट ॿारे थो, किताब खपाए थो, स्टडी सर्किल हलाए थो, लेक्चर प्रोग्राम कराए थो, त उहो शऊर जेको आहे हिन रियासत खे ॾुखियो थो लॻे। पर अफ़सोस इहो आहे त हिन रियासत खे उहे आइस ऐं मंशा फरोश जेके आहिनि, उहे अखियुनि जा तारा लॻनि था, उहे दहशतगर्द सरेआम जेके APS में बम धमाका करे हिननि जा बच्चा मारनि था, उहे हिननि जा सॼण आहिनि, उन्हनि खे त इहे हथ बि कोन था लाहिनि। पर जेके धरती धणी आहिनि, जेके पुरअमन आहिनि, जेके
धरती सां मोहबत कनि था उहे दहशतगर्द सम्झा था वञनि ऐं उन्हनि ते दहशतगर्दी जूं FIR कढियूं थियूं वञनि या उन्हनि खे ॾींहं ॾिठे जो पंहिंजे ई कानून जी लताड़ करे खंबे गुम थो कयो वञे। बाबा तव्हां पंहिंजो आइन ठाहियो आहे, तव्हांजो आइन थो चए, आर्टिकल 10 थो चए त जेकॾहिं को माण्हू दोहन में मुलविस आहे, कंहिं माण्हू ते के चार्जिस आहिनि त तव्हां उनखे 24 कलाक जे आॾो मैजिस्ट्रेट जे आॾो 24 कलाकनि जे अंदरि पेश कयो। उहे इल्ज़ाम आणो, उहे FIR आणो, पर घटि में घटि न माण्हू खे ज़ाहिर त कयो। पर तव्हां हिन अदालतुनि खां मथां थी विया आहियो। तव्हां हिन कानून खे पाण रती जो टोकरी में उछलण लाइ क़ाइल थी रहिया आहियो। तव्हां इंसानी हक़नि जी लताड़ कयो पिया। तव्हां यूनाइटेड नेशन जे उन इंसानी हक़नि जे अज़रनामे जी बि लताड़ कयो था, उनखे बि नथा मञो, जंहिंमें इहो वाज़िह लिखियलु आहे त जंग जी हालत में बि के सियासी कारकुन खे हिस्से बेजा में नथो रखे सघिजे। पर तव्हां ॾींहं ॾिठे जो हिन मासूम नियाणीअ जो वालिद, हिन अमर जो पुटु, हिन वनीअ जो घर वारो, हिन नौजवान जो भाउ, असांजो दोस्त, हिकिड़ो पढ़ियो लिखियो ज़िम्मेवार फ़र्द डॉक्टर, उनखे तव्हां ॾींहं ॾिठे जो खंबे था वञो। शर्म अचणु घुरिजे। तव्हां पंहिंजे कानून जी पासदारी पाण नथा कयो, पाण कानून जी लताड़ था कयो। पोइ हीअ अदालतूं, ही कानून, ही आइन, ही जमहूरी हुकूमतुनि जा जेके ढोंग रचायो था उहे बंदि करे ताला हणी छॾियो। ज़रूरत न आहे असांखे। उन करे तव्हां जेकॾहिं चाहियो था त सिंध जो माण्हू पुरअमन साथी जदोजहद करे त उनखे पुरअमन साथी जदोजहद करणु ॾिनी वञे, उनखे जीअण जो हक़ ॾिनो वञे, उन जे वसीलनि ते मालिकी जो हक़ मञणु घुरिजे, उन जी धरती ते वारसी जो हक़ मञणु घुरिजे। असांजो मुतालबो आहे त डॉक्टर अली जोगी खे हिकु फिलफोर आज़ादु कयो वञे। उनते को बि ॾोह न आहे, उनते का बि FIR न आहे। जेकॾहिं तव्हांजी नज़र में उन को ॾोह कयो आहे, उनते का FIR आहे, का चार्जशीट आहे त तव्हां खणी अचो, उनखे अदालत में ज़ाहिर कयो। असां कोर्टुनि खे पाण फेस कंदासीं, असां केसनि खे पाण मुंहुं ॾींदासीं। पर ईअं कीअं माण्हू खे खंबे गुम न कयो। जेकॾहिं तव्हां, असां तव्हांखे अल्टीमेटम था ॾियूं, सुभाणे सुबुह ताईं जेकॾहिं डॉक्टर अली मोहम्मद जोगी खे तव्हां ज़ाहिर कयो त सिंधियन नेशनल कांग्रेस जी मर्कज़ी क़यादत इजलास घुराए पंहिंजो जेको ईंदड़ लाइमल अनाउंस कंदी, ऐं उहो ईंदड़ लाइमल असांजो सुपर हाईवे बंदि करणु थी सघे थो, त इंडस हाईवे बंदि करणु थी सघे थो, ऐं ॿियो कुझु बि थी सघे थो। उन करे असां तव्हांखे वरी बि चऊं था त असांजे नौजवान खे बाइज़त करे आज़ादु कयो, आज़ादु कयो ऐं हुनखे ज़ाहिर कयो। जेकॾहिं न कयो वियो त पोइ अॻियो असांजो लाइमल जेको आहे हिन खां वधीक जेको आहे उहो सख़्तु हूंदो। आख़िर में मां हीअ शिकूं कई पंहिंजी जॻहि वठंदुसि त धरती जिते मां पूरजां, धरती जिते मां पूरजां, तंहिं ते निमुनि जी छांव में आज़ादगी जा पिण जो कुझु जाम मुंहिंजे नाम